मुंडरी में प्रिया कुमारी ऐं अनीस फहीम जी बाज़ियाबी। रोहित कुमार जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज। धाड़ेल राज खिलाफ़ पिणु सख़्त नारेबाज़ी। मुंडरी खां रिपोर्ट कर रहियो आहे डॉक्टर हेमलाल वाघाणी, ब्यूरो चीफ। कुंडरी में क़ौम परस्त धोरिन जे सॾ ते मासूम प्रिया कुमारी, क़ौमी कारकुन अनीस फहीम जी बाज़ियाबी ऐं नौजवान रोहित कुमार जे क़त्ल में मुलवस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी रैली कढी वई। रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। रैली अल्लाहवाला चौक खां निकिरी प्रेस क्लब ताईं पहुती, जिते शिरकत कंदड़नि पारां धाड़ेल राज खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। एहतजाज में मुख़्तलिफ़ क़ौम परस्त पार्टियुनि जे अॻवाननि, समाजी कारकुननि, शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। अॻवाननि ख़िताब कंदे इल्ज़ाम हयो त सिंध अंदरि बेगुनाहनि जे अगवा क़त्ल जा वाक़िया रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि, जॾहिं त कानून लागू कंदड़ इदारा ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि। अॻवाननि चयो त प्रिया कुमारी खे सबील प्यारण दौरान अगवा कयो वियो, जेका केतिरनि ई ॾींहंनि गुज़रण बावजूदि आज़ाद न आहे थी सघी। साॻी रीति क़ौमी कारकुन अनीस फहीम खे मुबैना तौरु अगवा कयो वियो, पर खेसि बि अञा ताईं बाज़ियाब न कराए सघिया आहिनि। एहतजाज कंदड़ रोहित कुमार जी क़त्ल ते बि ॻणिती जो इज़हार कंदे चयो, संदसि कातिल अॼु बि खुलियल घुमी रहिया आहिनि, जिन ख़िलाफ़ को बि क़ानूनी क़दम नाहे खंयो वियो। अॻवाननि जो चवणो त सिंध में धाड़ेल राज क़ाइमु आहे, जंहिं ख़िलाफ़ सख़्त क़दम खणण जी ज़रूरत आहे। एहतजाज कंदड़ धुरिन ख़बरदार कयो त जेकॾहिं अगवा थियल शहरनि जी फौरी बाज़ियाबी ऐं रोहित कुमार जे कातिलनि जी गिरफ़्तारी न कई वई त एहतजाजी तारीख़ सूबे भर में वसी कयो वेंदो। रिपोर्ट कर रहियो आहे डॉक्टर हेमलाल वाघाणी। रोहित कुमार जा कातिल